તમે કુડાઠા ખુશ કર જોયા છાચી વડરાત મધગર હન કેમ ખબર પડે તા સામે કેટલી તાકાત આય ચાકી ફૂકે रेसन एडा पैसा देना तो ता धमेम न दे बाला तुझी मर्जी ए देख देखो मैं कोसा भले मारनो सस्ता मारे छड़े पर पुट रईस जैसी ताई मां रेसा जा बच्चा न मारी दुस जो पोड़े पी के हिन उम्र में बेयार मददगार छड़े भी दे छोरा ही छा कई बीरू पर मुखे अच्छू खपे बच्चे के नाम सरदार बच्चे को शहीद कर दो बर्दाश्त न कर सकी तो कोई बेदो भी न कर
केतिरो ई झलियो मां पंहिंजे ॻोठ ऐं पुलिस जी मुदाख़लत पसंदि न आहियां कंदो। पोइ तुंहिंजी एतिरी हिमत जो असांजे कम में टंगत वड़ाई। मां त तोखे घणियूं वाटियूं ॾिनियूं, पैसनि जो ढेर रखियो माए, तब बि न बदिली आछ कई मई, तब न तहक़ीक़ कराई, तब न। होॾ सचे पुॼारी तो लाइ सूली तयार आहे। वठे जो FIA फंदे दे। हैबत खान, तू शायद ज़ालिमनि जी तारीख़ नाहे पढ़ी। ज़ुल्म जॾहिं बि वधंदो आहे त ख़तम थी वेंदो आहे। तू मूंखे मार, पर होशियार रहिजे त ज़ुल्म ख़िलाफ़ हमेशा बका थींदी रही आहे। ऐं ज़ुल्म खे बर्दाश्त करण वारा जॾहिं बर्दाश्त जूं हदूं टपी वेंदा आहिनि, तॾहिं उहे मज़लूम, उहे ज़ालिम थी वेंदा आहिनि, जिन खां ज़ुल्म बि पनाह घुरंदो आहे। ऐं इंशाअल्लाह इहे ई थींदो। सुभाणे जो सिज हिकु नए बाजी खे जनम ॾींदो, जेको तुंहिंजी औताकुनि जे रौनकुनि खे ख़तम कंदो। यादि रखजांइ, यादि रखजांइ। सुभाणे जो सिज हिकु नए बाजी खे जनम ॾींदो, जेको तुंहिंजी औताकुनि जे रौनकुनि खे ख़तम कंदो। यादि रखजांइ, यादि रखजांइ। सर्फ निकतो आदिस के कम जो ही कोने को कपड़ा धो तो झक करे ही कोन तो भाई थान जो साबुण जको आ ओहो वट तभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पे आइन केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन हां वो बस ठोको निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल
रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। ॿियो छा आहे? कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे, सम्झो था न। अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच, लेमन मिक्स, डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी था ॿुधायां। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई हीअं तव्हां वठ न लालू का पैसा तो वठी था। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलंदो। सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो। ईअं नंबर त 03138562 सिंधीअ में ॿुधायांव 33136256262। शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। राइट में। हा हा सही आहे। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां। पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी अचे थो फने खान। न दा फने खान न, मुभी पुट चईंसि, मुभी पुट। चाचा मक्की जी बाबा। मेरा बाबा चाह है केक तड़ी जाए। वाह से वाह खुशा तरी से बक्के तो बक्के बस कर दा कमर हणी न गढई कुहाड़ी। एड़ो बि गैरती कोने को न त पिणस करे वडेरे वट हारपो पाण वेही खाए। ॿियो दा पिणस खे बि झले थो त रेस वट गुलामी न कर। पोइ बाकी खाईंदो किथां? अरे मंग वरी बाकी कॾहिं कम ईंदसि। बीरू
मुझे खामोशी जो एतिरो बि फ़ाइदो न वठो न त दिमाग़ ॿाठ करे छॾींदोसां। परवेज़ सरकार पाण वारे कमी जिम्मेहारी पुट न। हाँ रे सर सोरा ना अन्य पुट दई इहो अशरफ लगे तो इन्हें मथे में हवा भरियल जो सलामी न की पाण के ओडो दादागीर तो समझे। लगे तो इनके ॾेखारणी पवंदी तो हेबत खान जी दहशत छा आहे। शर खुश ताई खेरा ई गाल बुधी अथई केड़ी मुर मिटे कसमारे से तू तारीफ कयो बुढ़ियो दो वञई। हां हां एस तारीफ करे करे मुंजी बुढ़ियो दो वञे लायो कसम। हां हां या केड़ी नई गाल आ नई गाल आ यार तोके का खबर ही ना है मां समझालो। गुलशर यार पापड़ी तू ठाई की दो की पियो दिसण में लगे तोखे यार मुखे मजो कोन दे भला एकड़ी खाई ना ना उठी हल ना एकड़ी अरे उठी ना एकड़ी ना अरे उठी ना चाहे वट भला यार मुजी को हल ड्राड़ी अरे हल ने हाने ये मेरा खा खा हाने हल वड्डा कालूसी। अॼु वरी तुंहिंजो मूड ख़राब आ केसां विढ़ी आयो आहीं छा वरी? का बि ॻाल्हि कान्हे मूंखां बि लिकाई थो। छा ॿुधायां त तुंहिंजो नालो वठी माण्हू मूंखे गारियूं था ॾियनि। हाणे मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? तुंहिंजी मुंहिंजी हाणे शादी थींदी। उहा त नेट थींदी पर बाबो चवे थो जेसि ताईं को रोज़गार न कंदो न तो शादी कोन थींदी। कहिड़ो रोज़गार? हिन ॻोठ में रेस जे बेल पे खां सवा ॿियो रोज़गार कहिड़ो आहे? कोन कंदुसि मां हिन कमीने रेस जी चमचागिरी। हर धंधे में जेसि ताईं सलाम न करीस हथ पेर न ॿधीस उन माण्हू खे रोज़गार नथो करण ॾिए। पोइ तूं आख़िर कंदे छा? मां फ़िलहाल कुझु बि कोन कंदुसि। जेकॾहिं चाचे खे ॻाल्हि नथी वणे त चईसि मुंहिंजो आसरो लाहे छॾे। छा चयई? परवेज़ जी बता गुलशूद न आहे पंहिंजो। हो रे सर इहो ही गुलशू थई। अरे वञे काॾे थो? अरे इनखे सर कर। अरे ओ गुलशू
छोकरे पढ़ान था गोठ छॾे वञण था छोकिरे खे हल वे सही थो काट थो नी ऐं छोकिरो पढ़ान था गोठ छॾे सां मूंखां पुछी न साईं छोकिरो पढ़ाईंदे तुंहिंजी आमद चाल मुझे बाबा के ना मारो मुझे बाबा है ना मारो रथी रथी मजाल गोठ छॾी वे जट है ये नमूना दा जिस दिन के मारबो ना पूरे सदाई न कर साईं मुंहिंजे पुट खे न मार साईं पूरे सदाई साईं न कर साईं हल सदाई हला ओ साईं मुंहिंजे बच्चे ना तूं बनी कना दे साईं सारे सदाई ओ साईं असां त तौबा कई थी साईं बस असां त तूं बनी कना दे साईं असां न वेंदा शहर साईं असां न छॾींदा साईं ठीक है शिकल गुम के हला डरो मुझे खंजे गया पर वैसे हिनन के ॾिसी जिंदा न छॾजान जे गोठ छॾन त हाज़िर रहसा हाज़िर गोठ था छॾन कुत्ते या पुछ अरे तू छोरा सरदार यो तवाचू जो पुट जो मां पढ़ंदस पढ़ी वदो नौकरियूं खणंदो यो तो पुट जरो अरे पढ़ंदे उठ बड़ी बार संभाल हल 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 अच जुमा दे जुमा तोरो छोरो तो कमकार जे लायक थी वा हुन थो लगाइस कम दे सरकार हूं तो घणो चयोमांस पर बराबर छा अरे जुम्मा रेस वरे सा भी करी तो नमूना हुआ भी वांदो मानु कुत्ते जी आचारा हर भरू वते तो कंदो जेड़ा बच्चे जी से तो लायूं उसके कमकार सा अब आचू एतरो गरम छो तो थी बेली मां कोशिश कयां तो अल्लाह कंदो तो मनी दो कोशिश छा मतलब बुद्धि छा जुमा ये तुंजे पुट के पुठी नी पान के बे औलाद समझिया न सरकार ये न कजो खुदा के वास्ते ये न कजो मां पूरी उनके कोशिश कंदुस अल्लाह कंदो तो राजी थी वेंदो जवानी उठ हल मां उनके राजी कंदुस अयो जरूर राजी थी वेंदो अरे जरूर राजी थी वेंदो But are you not fine?
My name is Allah Bachayo. You know. ॻाल्हाईंदो या छिनकार थो ॾीं हट बाला I am not Balo, but I am Lashpash man. Bala तुझी मर्जी सब बंदा सब बंदा I am Lashpash. दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थी वेंदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे कीअं मसइलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 0313856268 तोखे मूं घणा दफ़ा चयो आहे बाबा त मां हुन जी ग़ुलामी कोन कंदुसि भले मारणो अथसि त मारे छॾे छा चई मारे छॾे अड़े मूं तोखे हिन लाइ पाले जवान कयो आहे जो पोड़े पी के हिन उम्र में बेयार मददगार छॾे वई दे भला तूं ही ॻोठ छॾी छो नथो बाबा तूं छा थो सम्झी असां ख़ुशी खान ॻोठ में रहिया पिया आहियूं असां त कर्ज़ी आहियूं वॾेरे जा पर जिस्म जो हिकु हिकु वार बि कर्ज़नि सां कारो आहे आया जेको हिन ॻोठ में ॿार ॼमे थो सो बि वॾेरे जो कर्ज़ी आहे जेको इलाज लाइ पैसा ख़र्च थियनि था उहे सभु वॾेरे जा ऐं हा तूं ॾिठो सूबेदार खे सरेआम टंगे फांसी ॾिनई थियो गुदाद बुनियाद न इन्हनि जा कानून बि पंहिंजा आहिनि त हुकूमतूं बि पंहिंजूं जेल बि पंहिंजा त दाड़ेल बि पंहिंजा ऐं हा तो ॾिठो त गुलशू खे हितां लॾण न ॾिनई आख़िर हुनजे पुट खे मारे पियो मजबूर थी बाहूं ॿधी उन पंहिंजे पुट जी हयाती बचाई पुट उन वॾेरे जो असांजे जिस्म ते त हुकुम हले सघे थो पर दिलि ते न असां मजबूर आहियूं पुट इन लाइ चवां थो ख़ुदा जे वास्ते हथ थो वधाए जीअं मां चवां तीअं कर तूं वञ रहस्य वारे जो कमु कर बाबा पुट ज़िद छॾ मां तुंहिंजे पहिरें थो पां पुट बाबा बाबा तू ही छा थो करी मां तोखे मरंदे नथो ॾिसी सघां पुट ठीकु आहे बाबा
जीअं तुंहिंजी मर्ज़ी, पर जहिड़ो त मां उते बि कोन हूंदुसि। बस बाबा साईं शोक शिकार संगीत इजाज़ तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह दादा, ख़ैरियत लॻी पई आहे। हा पुट, ॾे ख़बर छा मारी, शींहुं हरणो या हाथी? न बाबा साईं, हाणे हिननि शिकारनि में मज़ो किथे रहियो आहे। शिकार त उहो जेको रड़ियूं करे, गिड़गिड़ाए ऐं पछाड़ी में थधो थी असांजे अंदर जी आग हुजे। वाह पुट वाह, अॼु तो साबित कयो त हेबत खान जो नालो अञा मथां कंदे। बस बाबा साईं, जेकॾहिं अव्हां जो इहो हथु रहियो त मुल्क सॼो टांडा ॾिसंदो टांडा, छो त शैतान जो इहो नालो शमीर खान आहे। शमीर खान छोरे जी मगी त ॾिसो न, तव्हांखे सलाम ई कोन थो करे। चुप कर, सलाम त छा घणो कुझु कंदो। ओ छोरा, हेॾे अच। सरकार मगी त ॾिसो छोरे जी। ॾिसी जादो, रुमाल किरी पियो खणी ॾे। छो पुट, मां तोखे मरंदे नथो सघां, मां तोखे मरंदे नथो ॾिसी सघां पुट। सोची छा थो, जल्दी का रुमाल खण। छोरा, ही छा कई? न रईस, सोचुम त बूट तां खयल रुमाल सां मुंहुं उघंदो त तव्हांजी बेइज़ती थी वञे। इन्हीअ लाइ इहो हिते चङो आहे, चओ त खणी ॾियांव। बस ठहियो, हल पंहिंजे कम ई कर। रचो छोरा। सरकार करिया हुक्म हणा सा सिंध वारो डंडो। हेलो, You are bastard. Don't disturb me. मुझे पीछू न कर, खोती दिया पुत्रा। I kill you, bastard! I kill you! मैं तेनू था मारांगा जिते पानी दा चुका न मिल सही। बाला तोड़ी मर्जी सब चढ़िया, सब चढ़िया। I am king the world. I am king. You are not king. I am king. सब चढ़िया, सब चढ़िया। बाबा साईं कुछ पैसा खपनि। घणा पुट? बस ये 50-60 हज़ार। पर तू एतिरा कंदे कॾहिं? दरअसल असां सभिनी दोस्तनि गॾिजी हिकिड़ी पार्टी रखी आहे, उन लाइ पैसा खपनि। सभिनी गॾिजी या तूं अकेले? बाबा साईं जीअं सम्झो, बहरहाल मूंखे पैसा खपनि। ठीकु आहे, ठीकु आहे, 4-5 ॾींहं तरस तोखे मिली वेंदा। अरे 4 ॾींहं न बाबा साईं, मूंखे शाम ताईं पैसा खपनि। मूं वटि का नोटनि छापणी मशीन कोन्हे का, दौलत मां कीअं थो जोड़ियां इहा मूंखे ख़बर आहे। सब्र कर, 2-3 ॾींहंनि में मिली वेंदई। बाबा
बाबा साईं, तोखे शायद ख़बर न आहे, शैतान जो ॿियो नालो शमीर खान आहे। ईअं कमु कोन थी। इहा यार सिधी से बेइज्जती ॻाल्हि आहे। हा यार, बाबू सही थो चए। जेकॾहिं सुभाणे शाम ताईं पैसनि जो बंदोबस्तु न थियो ऐं सलमा भाई सभु छोकिरियूं थी हिते पहुती, पोइ हुनजो हिसाब किताब केरु ॾींदो? यारो तूं हीअ कर, हुननि खे फ़ोन करे छॾे। न बाबा, न इहो मूंखां कोन थींदी, इहो सही तरह थियो आहे। यार तूं हद थो करीं। हुन सेठ जो फंक्शन रद्द करे, जॾहिं तूं सेठ खे पैसा खे ॾिना पई ऐं असां सां हा कई, तव्हां हीअ रीहगा जो ठा कयो 12 कलाक जो सफ़र आहे, थी सघे थो सवा थी आदम। यार चुप, मूंखे कुझु सोचण त ॾियो। सिर्फ नंढो रिश्तो कोन आयो आहे। छो विञाइजी वियो आहे छा? अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 682।
गरीब मूंखे कुझु कोन्हे साईं। मां चवां थो बंदूक साधना फिर बाहर कढी जल्दी कर चाबी ले आज कुछ चाबी नोटिस आज ऊपर जल्दी कर बाबा हेलो हेलो आशु बाबा जल्दी को ले आओ छा थियो रईस छा थियो बाबा रईस ॿुधा माल किथे आहे मुझे कुछ कहना मारो ऐसे खुदा के वास्ते मेरे कुछ कहना मारो मुझे क्या हाथ दे दो ॿुधा माल किथे आहे खुदा के वास्ते बाबू तो बता मुझे कुछ कहना मारो ऐसे मुझे बच्चे के ना मारो मुझे बच्चे के ना मारो ऐसे मुझे बच्चे के चुप रहो मुझे बच्चे के ना मारो रईस रईस मुझे जानता हूँ तो रईस ॿुधा माल किथे आहे ऐसे मुझे बच्चे के चुप रहो
रेस खुदा है वास्ते मुझे पुट के ना मार खुदा है वास्ते रेस तो के खुदा है वास्ते मुझे बच्चे के ना मार अगर इन दोनों के नो दी चोरी कई देना जी माफ क्या जुम्मा अरे सोचा था पीछे क्यों सोचने वक्त कोने बाबा बनी बने ते ना बाबा बनी बने ना बाबा ही जालम तो के मारे छड़ी ना माजो तो बनी बने पुट बनी बने खुदा के वास्ते बनी बने छोरा करी छातो मथा ट्रप बने बाबा बने देसी जातो बाबा अलाजे वाले ये बठो होने के ना सरकार मुझे पुट चोर न तो थी सके मुझे पुट चोर बाबा साईं हुकुम कर इते ही थधो करे छयास न पुट न जेसी त ये जिंदा है जिने पुट असां हथ में आहे अगर ये मरी वियो त असांजो सॼो कम खत्म थी वेंदो वाह बाबा साईं वाह अरे छोरा इनके वठी वञोस पाण वटि महिमान कयोस ऐं कोशिश कजो त मरे न वठी वञोस मौत जा खिलाड़ी असां भी आयूं मगर मजलूम लाइ न सिर्फ ज़ालिमन लाइ
men, no birds, no animals. Everybody silence. But you are bastard! Papa! Are you bastard? विजय भाई कह रहा Kalatai Pataka! I am the king of the world! जुड़ती हो आजा Are you bastard? जुड़ती हो आमी वसंदो You bastard! I am the king कौन वसंदो This is the tisme में जुड़ा Pataka! I am the king of the world! You are सब चढ़ा You are सब चढ़ा अस्सलाम वालेकुम बाबा वालेकुम सलाम बाबा बाबा एक ॻाल्हि चवां आचो आसिम पुट बाबा मां ॾिसां थो त हिन नए माण्हू खे असां खां वधीक तवजह थो ॾे आसिम बाबा ॻाल्हि इहा आहे तव्हां हिन झंगल जे असूलनि खां वाक़ुफ़ आहियो ऐं हू नओं माण्हू आहे इन जे करे हुनखे असांजी तवजह जी ज़रूरत आहे ॿी का बि ॻाल्हि कान्हे बाबा एतिरो नओं बि त न आहे बाबा तूं इन ॻाल्हि खे न सम्झंदे न तोखे मां छा सम्झायां सब्र कर वक़्त जो इंतज़ार कर Lalu jadai Ay nawab Kamu kero kandungi Saya bandiya Tukkatai You bastard You know I am king of the world Balat Tony बी चरियाग ते न वञ Ma pote do na न ॻोठ में न ॿ फफर शीं घिड़ी पिया अथई माण्हुनि खे था खाइनि अलाह माण्हुनि खे था खाइनि ई Oh no she ate the manu ॿी ख़बर अथई वॾे रेस जूं मेयूं नंढे रेस पाण चोरायूं अथई मूंखे कीअं ख़बर पई छो जो पैसनि में मूं वरितियूं अथमांसि No Nahi No you bastard